सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाह कराची पारां सिंध जे नामवर अदीब दानिश्वर डॉक्टर नानक राम गुरमुख मुल रहेजा जी लिखियल किताब ॾाप जूं ॾियारियूं जी महूरती तक़रीब मज़हरुद्दीन मेमोरियल रिसोर्स सेंटर रिम्पा प्लाज़ा एम ए जिनाह रोड कराची में मुनक़द थी। तक़रीब में सिगा जे मरकज़ी अॻवान डॉक्टर मोहम्मद सलेमान शेख, वाइस चेयरमैन प्रोफेसर ख़ालिद हुसैन चन्ना, कराची शाख जी सदर एडवोकेट एबी लाशारी ऐं ॿियनि सियासी समाजी अदीबनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे डॉक्टर मोहम्मद सलेमान शेख महिमान जी आमद ते थोरा मञी चयो त परॾे में रहंदड़ सिंधी पंहिंजे इल्मी ऐं अदबी तख़लीक़ूं सिगा ॾांहुं मोकिलियनि त जीअं उन्हनि खे छपाए सघिजे। हिननि चयो त डॉक्टर नानक राम रहेजा 20 सालनि खां वधीक अरसे खां अहमदाबाद में रहण बावजूदु सिंध ऐं सिंधियुनि जी ख़िदमत जारी रखी आहे, जेका क़ाबिल तहसीन ॻाल्हि आहे। असांजे प्यारे दोस्त डॉक्टर नानक राम जा दोस्त जेके अॼु असां सां शामिल आहिनि, जेके उमेदु आहे त असांजा ही ख़्याल, असांजा उहे दुआ साईं डॉक्टर नानक राम साईं ताईं पहुचाईंदा, छाकाणि त असां को बि दम पाण खे हिक ॿिए खां अलॻि कोन सम्झो आहे। केतिरा दोस्त आहिनि जेके हितां लॾे विया आहिनि ऐं मूंखे 6 भेरा इहो एज़ाज़ु हासिलु थियो आहे ऐं हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वियो आहियां। ऐं इहा अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त आउं अहमदाबाद या गांधी धाम तरफ़ न वञी सघियो आहियां, पर ॿियनि इलाइक़नि में ज़रूरु वियो आहियां। अजमेर में वियो आहियां, उते काफ़ी असांजा सिंधी हुआ ऐं मुंहिंजे ॻोठ जा माण्हू जिन सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुते। मुंहिंजो दोस्त हो नंढपण जो जंहिं मूंसां गॾु मैट्रिक ताईं पढ़ियो, उहो गुज़ारे वियो। उनजे घर ताईं आउं पहुतुसि, पर उहो हिन दुनिया में न हो। उहा मुंहिंजे लाइ वॾी फ्रस्ट्रेशन हुई। पर चवण जो मतिलबु आहे त असांजो रिश्तो नातो हिन धरतीअ सां आहे ऐं धरतीअ वांगुरु असीं सदाईं जिते बि हूंदा आहियूं, जिते जंहिं बि दुनिया जे कुंड में विया आहियूं, ऐं उते ज़रूरु दोस्तनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। हिन किताब जूं कुझु सुठियूं शयूं जेके मूंखे नज़र आयूं, हिकिड़ी ॻाल्हि त आहे त हिन किताब खे साईं मदे जे नाले कयो आहे, पंहिंजे मातृभूमीअ जे नाले कयो, जेको ॾाढो ख़ुशाइंद ख़्यालु आहे। तमामु थोरनि माण्हुनि इन क़िस्म जा कया आहिनि, जेको मुंहिंजे ख़्याल में हिकु वॾो ख़्यालु हो ऐं सुठी ॻाल्हि थी आहे। हिन में जीअं साईं ॿुधायो त 400 त चवणियूं आहिनि या पहाका आहिनि, ऐं उन खां सवाइ जेको नज़्म आहिनि, जेके पाण ई मुंहिंजे ख़्याल में लिखिया आहिनि, जेको त वक़्त खे जे पेर आहिनि खणी ॾिस पंहिंजे पेर सां, वक़्त खे जे पेर आहिनि खणी ॾिस पंहिंजे पेर सां, वक़्तु चुमंदो क़दम तुंहिंजा खटे ईंदे तूं ख़ैर सां। इहो मतिलबु असांजो पढ़णो आहे हो जमाले जो, जेको खटे ईंदो ख़ैर सां, उनखे साॻे खे वरी साईं हिते पंहिंजे नज़्म में पेश कयो आहे। त इन चवण जो मतिलबु आहे त साईं केसि ताईं ज़हनी तौरु, दिली तौरु सिंध सां, सिंध जे रवायतुनि सां गांडा पियल आहे। अहिड़ा कई माण्हू आहिनि जेके आहिनि। हिन क़िस्म जो किताबु सिंधी ॿोलीअ में अॻे छपियल आहे ऐं मूंखे नालो हींअर यादि कोन पियो अचे, ऐं कोशिशि कई पई जीअं हू नालो ऐं लिखंदड़ जो नालो पेश करे सघां, पर पहाका ऐं प्रोडिन जो किताबु सिंधीअ में आहे ऐं काफ़ी वक़्तु अॻु जो छपियल आहे, इहो शख़्स जे राह ते, तंहिंजे करे मुंहिंजे ज़हन तां विसरी वियो आहे। पर असांखे इहा ख़ुशी आहे त हीअ वरी नओं सिलसिलो असां शुरू कयो आहे ऐं जेकॾहिं ॿिया के दोस्त असां वटि हिंदुस्तान मां पंहिंजो मवाद ई मोकिलीनि त असीं छपाए सघंदासीं। ज़रूरु न आहे त हू छापे मोकिलीनि। असीं सभिनी खे अपील था कयूं त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खे पंहिंजो लिखियलु मवाद मोकिले, असीं हुनखे छापे सघंदासीं।
ऐं इहा बि ॻाल्हि चई सघां थो त असां वटि सिंध में केतिरा दोस्त अहिड़ा आहिनि जेके सिंधीअ खे पंहिंजे पुराणी लिपीअ में बि लिखनि पिया। छो जेकॾहिं छाकाणि हिंदुस्तान में ॿई लिपियूं हलनि पियूं, त जेकॾहिं ॿी लिपीअ में बि को मवादु हुजे त उहो बि असां हिते वरी अरबी लिपीअ में करे छापे सघूं था। इहे सभु शयूं खुलियल आहिनि। सिंध जो हिकिड़ो वॾो इदारो आहे जंहिं जा काफ़ी दोस्त ऐं 9-10,000 तो साथी आहिनि जेके वॾा टैलेंटेड आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे तौर ते वॾो कमु कयो आहे। असांजो ई दोस्त ए बी लाशारी साहिबु केतिरनि ॿोलियुनि जो माहिर आहे। तव्हांखे ख़ुशी थींदी ॿुधी त लाशारी साहिबु शाह साहिब जे रिसाले जो बलूची ज़बान में बलूची शाइरी में तर्जुमो कयो आहे, जेको अञा छपियो न आहे या छपजण वारो आहे। इहो मतिलबु त असांजो हिकिड़ो मुसलसिल कमु आहे जेको हलंदो रहे थो। ईअं कोन्हे त असां सिर्फ़ु समाजी कमु कयूं। ॿी ॻाल्हि जेका मूंखे हिन असांजे दोस्त नानक राम जी वणी सा इहा त हिन ग़रीब माण्हुनि जी वॾी ख़िदमत कई। हिते 22 साल रहियो डॉक्टर थियण खां पोइ। उनखां पोइ जॾहिं ही अहमदाबाद हलियो वियो उते बि हुन वञी इहो कमु शुरू कयो ऐं हींअर जॾहिं उहो रिटायर्ड आहे तॾहिं बि इहो कमु करे। इहा ई सिंध ग्रेजुएट जो मैसेज इहो त तव्हां जेके ग्रेजुएट आहियो सिता हयात मुल्क जा ख़ादम आहियो, माण्हुनि जा ख़ादम आहियो, माण्हुनि जी तंहिं ख़िदमत कयो। त आउं सम्झां थो त साईं असांजो फ्लैग बेयरर आहे, हिन असांजो झंडो खणी हिंदुस्तान में पहुचायो आहे, असांजे ख़्यालनि खे उते आम कयो आहे। ऐं हिते बि असांजा जेके पुराणा दोस्त हुआ असां राग में त उन्हनि जो बि इहो साॻियो ई तरीक़ो हो त उहे ख़िदमतगार हुआ ऐं हुननि सिंध में केतिरा स्कूल धर्मशाला ऐं अस्पतालूं क़ाइमु कयूं। ऐं जेको वक़्तु उन वक़्त में जेके जानवरनि जे पाणी पीअण जा तलाउ हुआ उहे सभु ख़तमु थी विया। ईअं थो लॻे ॼण जानवर ख़तमु थी विया। ऐं इहो जेको अफ़सोसनाक वाक़ो आहे असां वरी उहे जानवरनि लाइ ख़िदमत पेश कोन करे सघियासीं। या बराबरि ॻाल्हि आहे लॻे असांजा घोड़े गाॾियूं हूंदियूं जंहिंजे करे हर कंहिं शहर में काफ़ी घोड़ा हूंदा हुआ, उन्हनि जे लाइ पीअण जा तलाउ इहो रखिया वेंदा हुआ, पर उहे हाणे कोन था नज़र अचनि। घोड़े गाॾियूं कोन, पर उन खां सवाइ जानवर त पंहिंजे जाइ ते आहे, उन्हनि खे पाणी जी जानवर ऐं पखी उन्हनि जे लाइ पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। केतिरा माण्हू हाणे पंहिंजे घरनि जे मथां पाणीअ जो दाम रखनि था पिया जीअं जेके पखीअ से पाणी पी सघनि। इहे सभु नंढियूं ख़िदमतूं आहिनि पर इहे तमामु वॾियूं आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ, उन्हनि जानदारनि जे लाइ जिन जी ज़रूरत पाणी आहे। सो आउं सम्झां थो त असांजे सॼी कोशिशि जो नतीजो निकिरे पियो ऐं माण्हू आहिस्ते आहिस्ते इन क़िस्म जा कम कनि पिया। हिन मौक़े ते आउं नानक राम साईं जे लाइ इहा दुआ कंदुसि जिते बि हुजे ख़ुशि हुजे, पंहिंजे क़ौम जी ख़िदमत कंदो रहे ऐं इहो अॼु हिते कोन हो जे हुजे हा त असीं हुनखे ख़िदमत कयूं, कुझु तोहफ़ा पेश कयूं हा, किताब ॾियूं हा। त हाणे आउं हुननि दोस्तनि खे हीअ पंहिंजी अजरक पेश कयां थो जेका साईं नानक जी खे पहुचाए सघो, वॾी महिरबानी। कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आ क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ू जोड़ जहान।
निहायत एहतराम लाइक सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा बानी सरवा अॻवान ऐं सिंधी समाज जा नब्ज़शनास डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब, असांजो प्यारो निहायत ख़ूबसूरत राइटर साईं एबी लाशारी साहब, साईं फ़तह मोहम्मद खौड़ साहब, साईं अशरफ खौड़ साहब ऐं हिते सभु जेके मौज़ूज़ दोस्त वेठा आहियो, साईं ज़ियाबरो साहब, शोएब साहब, साईं ऐं ॿिया दोस्त जेके आया आहिनि हिते सभिनी खे, जी बशीर साहब, सभिनी खे हक़ मौजूद। असुल जेकी ख़ुशी जेकी झलक आहे, जेका लम्हो आहे, उहा उन माउ खे, उन पीउ खे थिए थी जेको तख़लीक़कार आहे। सो नानक साहब जेको ही किताब असांजे हथनि में ॾिसे थो या असांजे वातां जेके लफ़्ज़ निकिरनि था, अॼु उन जे लाइ इंतिहाई ख़ुशी जो लम्हो आहे। ऐं सम्झां थो कंहिं बि राइटर जे लाइ जॾहिं उन जो किताबु अचे थो ऐं उहो दोस्तनि ताईं पहुचे थो त उन जी जेका उन जो जेको अहसासु आहे उनखे लफ़्ज़नि जो रूप ॾेई नथो सघिजे। वरी लिखणु पढ़ण वारो जेकॾहिं दोस्त आहे त उन जी ॻाल्हि ई ॿी आहे। त असांजो सिंधी अदब शाहूकार आहे, ख़ासि तौर ते जेको क्लासिक लिटरेचर आहे, जीअं साईं इन हिकिड़े लफ़्ज़ में सॼे जीअं समुंड खे कूज़े में समाए वियो, त जेको बि असांजो फोक लिटरेचर आहे उहो असुल में नॉस्टैल्जी आहे। माज़ी जा असांजा उहे यादूं आहिनि, असांजे वॾड़नि जूं चवड़ियूं आहिनि जेके असां पंहिंजे उस्तादनि खां, पंहिंजनि रहबरनि खां ॿुधियूंसीं, ॾाॾनि खां परॾाॾनि खां वठी जेको तसलसुल हलंदो थो अचे, इन खे असां अंग्रेज़ी में नॉस्टैल्जिया चऊं था। त हीअ ॾाहप जेका आहे उहा बि का आइसोलेशन में न आहे, उन जो तसलसुल आहे पंहिंजे वॾड़नि जी ज़हानत जो, इल्म जो, अदब जो, जेको नस्ल दर नस्ल सीना बसीना ट्रांसफर थींदो थो अचे। त इहा हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ो एडिशन आहे नानक साहब जो असांजे सिंधी अदब में। यकीन ॼाणो ऐं ही जेके हिन में अंदरि शयूं जेके लिखियल आहिनि उहे बिल्कुलु हिकिड़ी यूनिक शयूं आहिनि ऐं उन दौर खे पंहिंजे खे खणी हिकिड़ी डॉक्यूमेंट कयो आहे। त हिकिड़ी असां वटि हिकिड़ो दस्तावेज़ सूरत में हिकिड़ो अदब में हिकिड़ो ब्यूटिफुल एडिशन आहे जंहिंखे असां प्रॉपर एप्रिसिएट त नथा करे सघूं, उन जस्टिफाई नथा करे सघूं, पर नानक साहब खे जस हुजे, जिस्म त उनजो उते आहे पर दिलि हिते धड़के थी उनजी। त इहो असुल मारवी जो इहो ई रूप आहे जेको चए थो त मां कालब कोट में आहियां पर असुल मारुनि वटि आहियां। त उहो तसलसुल जेको आहे शाह लतीफ़ सुर मारवी में चयो आहे त नानक साहब बि उन तसलसुल जी हिकिड़ी नुमाइंदगी करे थो त भले उहो परे भरे पार वेठो हुजे पर हू अञा ताईं मदहजी जी घिटियुनि में, उन नलकनि ते, उन चौंकनि ते पंहिंजो पाण खे ॾिसे थो ऐं महसूसु करे थो। उन दौर जा जेके उन यार जेके दोस्त आहिनि उन सिलसिले में बि मां सम्झां थो त हिकु पल परे न आहे। अञा परे रहण सां जुदाई जो जेको हिकिड़ो घाव थो थिए उहो अञा वधिजी थो वञे। जेको फिराक में जेको मज़ो आहे, जेकी तड़प आहे, उहो विसाल में किथे आहे। जेके को आशिक़ ई सम्झी सघे थो त जेको हू परे वेठो आहे ऐं उहो उतां खां जेकी चवे थो, ए बि लाशारी साहिबु ॿुधाए त बाबा इन में हिकिड़े ॾींहं जी बि देरि नाहे करणी, छाकाणि त एतिरी जेकी इश्क जी जेकी शिदत आहे उहा इहा आहे। ऐं जस ॾींदुमि अबी लाशारी साहिब खे, ज़िया साहिब खे, त हुन नानक जो जेको ही किताबु नायाब किताबु आहे उनखे हिन ख़ूबसूरत बेड़ाके में डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहिब जी मौजूदगी में हिकिड़ी उनजी महूरत कराई आहे। तव्हांखे लख शाबस हुजे ऐं यकीन ॼाणो इहो उन जे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे। असांजे लाइ बि एज़ाज़ आहे। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो माना इहो हिकिड़ी जेकी आहे, जेको बि इन जे साथ में रहियो आहे, हिकु दफ़ो आयो, उहो सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन खां अलॻि नथो थी सघे। सो मूं इंसाइक्लोपीडिया में वेही करे रिकॉर्ड साईं जो ॾिठो त नानक साहब जो रिकॉर्ड छा आहे, त मूंखे ख़बर पई त मदहजी जेकी शाख आहे उहा 94 में क़ाइमु थी ऐं साईं जेको आबिद साहबु आहे उहो जनरल सेक्रेटरी हुयो, नानक साहब पहिरियों सदर आहे, वरी ॿिए टेन्यूअर में बि सदर रहियो आहे। ऐं इहो 94 वारो दौरु असां वटि साईं बख्श अली राखो साहबु चेयरमैन आहिनि सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा, ऐं असांखे मदर चाइल्ड केयर सेंटर्स
असांखे मिलियो फस्ट टाइम, छाकाणि त सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जुमा क्लिनिक हलाईंदी पंहिंजे उहे 80 वारे दौर में। असांजा पढ़िया लिखिया जेके माण्हू जेके डॉक्टर्स हूंदा हुआ, जुमे जे ॾींहं ते छुटी हूंदी त पोइ आस पास जा ॻोठ, पोइ साईं नानक साहिबु कॾहिं मदे जी जेके ॻोठ में वियो हूंदो, कॾहिं तराई भरिसां ॿियो ॻोठ आहे उते वियो हूंदो, ऐं उहे जुमा क्लिनिक जा हिकिड़ो तसलसल हुओ। वॾी मोटिवेशन ई इहो पंहिंजे क़ौम ॾांहुं जेके इश्क ऐं जवाबदारी आहे उहो किथे बि हुजे, अमेरिका में हुजे, कैनेडा में हुजे, यूके में हुजे, किथे बि हुजे, पर उहो सिंध सां जेको जिंद जुड़ी थी वञे उहा मरण घड़ी ताईं अलॻि नथी थी सघे। ऐं साईं नानक राम साहिब खे मुबारकूं थो ॾियां। मूं ताज़ो हिकिड़ो अब्दुल वाहिद आरिसर जो किताबु पढ़ियो ऐं उन किताब जो नालो आहे सच वॾो ॾोहारी आहे। उन में हुन हवालो ॾिनो आहे मीर मासूम बखरी साहिब जो, ऐं उन में लिखे थो त मीर मासूम बखरी साहिबु पंहिंजी जेकी कलम जी काराण आहे उहो अछनि पननि ते जेकी लिखी आहे उहा असल में हुन पंहिंजे मुंहं ते रखी आहे, जो उन दौर जे अरगून तुरखाननि जी शान में अलाए कहिड़ा कहिड़ा किसा बयानु कया आहिनि। माना हिकु कलमकार अहिड़ो बि थी सघे थो जंहिं उहा मस इस्तेमालु कई, असल में उन पंहिंजो मुंहकारो कयो, उन तारीख़ सां नाइंसाफ़ी कई। हिकिड़ो कलमकार हीअ आहे जेको उतां वेही करे पंहिंजे सिंध जी ॾाहप जूं ॾियाटियूं वठी थो पंहिंजे नई नस्ल ताईं मुंतक़िल करे, त असांखे फ़ख़ुरु आहे अहिड़नि दोस्तनि ते। यकीन ॼाणो, हिकिड़ा लफ़्ज़ ॼमंदा आहिनि, हिकिड़ा लफ़्ज़ मरंदा आहिनि। मरंदा हुआ ॼमंदा उहे आहिनि जेके असां इस्तेमाल में था आणियूं। त हिन में जेके लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि, मूं वेठे पिए पढ़िया त खोड़ लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके जंहिं नमूने सां साईं घाड़ेटे तौर ते तसवर में आंदा आहिनि त उहो हिकिड़ो सो हिकिड़ी एफिलेशन आहे जेका साईं पंहिंजे सिंध सां, सिंधी ॿोलियुनि सां, असांजो जेको नओं नसिल आहे उन में सिंधी ॿोली जो जेको वाहिपो ॾींहों ॾींहुं घटिजंदो थो वञे, उन जे लाइ जिते बि दुनिया जे जंहिं बि हंध ते जेकॾहिं सिंधी आहे, सिंध सां उनजो इश्क आहे, त अहिड़ो कंट्रीब्यूशन जेको बि तव्हांखे आहे उहो वॾी ख़िदमत आहे, वॾो जज़्बो आहे। तव्हां उतां वेही करे हीअ असांखे, असांजे माण्हुनि जे लाइ, असांजे लाइब्रेरीज़ जे लाइ, असांजे इदारनि जे लाइ हीउ किताबु ॾिनो आहे, इन खां वधीक कहिड़ी क़ौम जी ख़िदमत थी सघे थी। ऐं सलाम पेश कयां थो नानक साहिब खे। हिकिड़ी एफिलेशन इहा बि आहे त मदह जी मुंहिंजो अधु घरु आहे। इहो इन जे करे जो मदह जी मुंहिंजी शादी थियल ऐं वेंदो रहियो आहियां उते बि त मां उन मदह जी घिटियुनि खे, उन्हनि पुराणे स्कूल खे, तराईअ खे, भरिसां जेके उनजा आहिनि घिटियूं ऐं जेकी ढक बाज़ार आहे उनजी पुराणी, या मदह जी जेकी मिठाई आहे उतां जे जेके ख़ासि जेके कुल्फ़ी शाम जो जेकी बर्फ़ वारी फालूदे वारी ठहे थी, उहे सभु यादूं यकीननि नानक खे बि उते इंडिया में यकीननि यादि ईंदियूं त यार हीउ दौर हुयो, हिन चौंक ते, हिन कुंड ते हीअं हरकतूं कयूंसीं, हीअं पढ़ियासीं, हीअं लिखियासीं। त आउं जस थो ॾियां उनखे। यकीननि हिन जा जेके लफ़्ज़ आहिनि, जॾहिं ऊन्हारे जी जेकी बरसाति हूंदी आहे न, ओथर थी ईंदी आहे, त ईअं असां जॾहिं हिन जा लफ़्ज़ पढ़ूं था त असां उनजी उहा ख़ुशबू जेकी पहिरीं जेकी बरसाति खां पोइ जेकी मिटी जी ख़ुशबू हूंदी आहे, त उहे हिन जे लफ़्ज़नि जी उहा ख़ुशबू आहे। ऐं सलाम पेश कयां थो, ऐं उन सां गॾोगॾु सॼी दुनिया जे रहंदड़ सिंधी जेके हितां लॾे विया आहिनि उन्हनि खे चवां थो त हिन शइ खे रेप्लिकेट कयो। जेको जेको तव्हां वटि पंहिंजे वॾड़नि खां जेकी ॾहाप जा ॾस तव्हां वटि मिलिया आहिनि, तव्हां बि उतां ॾियाटियूं ॿारे असां ॾे मोकिलियो त असां सिंध जे झर झंग जे इदारनि में ही किताब पहुचायूं, त जीअं असांजो हिकिड़ो तसलसल वधे। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी। तव्हांखे ॿुधो इनशाअल्लाह वरी साथ सलाम सिन सलाम। जहान में हिन मंच में मौजूद असांजा सिगा जा फादर आहिनि, सिगा जा बानी, असांजा उस्ताद, असांजो हौसलो साईं डॉक्टर सुलेमान शेख साहब, ऐं असांजा तमामु वॾा भाग जो असांजा वाइस चेयरमैन साहब जनाब डॉक्टर ख़ालिद हुसैन जना साहब बि हिन महफ़िल खे रौनक बख़्शी आहे। उन सां गॾोगॾु इन बीमारी जे आलम में असांजी हिन आर्गन त बाडी ख़तम साईं अशरफ ख्वावड़ साहब, ऐं मुंहिंजा प्यारा तमामु क़ाबिल एतिराम ऐं मुंहिंजी ज़ात जे हर हिकु पहलू मां कुझु ॻाल्हाए सघंदो आहियां, साईं ज़िया अबड़ो साहब। ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे नानक साईं जा दोस्त, उन जा क्लास फेलो साईं शुएब बिकक साहब,
ऐं उन सां गॾोगॾु असांजा वाइस प्रेसिडेंट साहब, इंफॉर्मेशन सेक्रेटरी साहब, तादाद हौसलो ॾिनो आहे जो आउं सभु जा नाला वठी सघियो आहियां। तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली ऐं जिए सगा। ही प्रोग्राम जेको असां रिथियो आहे, इन जे जल्दी करण जी जेका वजह आहे उहा आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं डॉक्टर नानक सां हिते कराची क्लब में प्रोग्राम थियो हो, उन प्रोग्राम खां पोइ उहो जॾहिं वञी इंडिया रसिया, अहमदाबाद में हिकु बि अहिड़ो ॾींहुं न हुयो जंहिं ॾींहुं हुन मूंखां पुछियो न हुजे त छा कयो, कीअं कयो, ऐं हुन जो मां उत्साह या हुन जी जेका तड़प ॾिसी करे मां ईअं पिया सम्झो त जेकॾहिं मूं प्रोग्राम में देरि कई त लॻे ईअं थो नानक साईं हिकिड़े वॾी कशमकश में मुब्तला हूंदो। मूं चयो हाणे हिन ॻाल्हि खे जल्दी खुटायूं था। ऐं असांजा प्रोग्राम बि कुझु तरतीब ॾिनल हुया ऐं जेके असांखे करणा हुया, ख़ासि तौर से साईं हैदर बख्श हकड़ो साहब जो प्रोग्राम असांखे करिणो आहे। ॿियो त असांजे सिंध जे ॾाहप जे हिकु तमामु वॾे उहिजाण साईं मज़हर हक़ सिद्दीकी साहिबु गुज़ारे चुका आहिनि, त उनजो रेफरेंस जो असांखे प्रोग्राम करिणो हुयो। त इन करे टाइम इहो ई मुनासिबु लॻो ऐं असां हिन प्रोग्राम खे तरतीब ॾिनो आहे। ऐं हिन प्रोग्राम खे तरतीब ॾियण जो मक़सदु इहो हुयो त सिगा जेका आहे सरापा मुहबत आहे, ऐं मुहबत जे बारे में मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो शेर आहे, बेता बल्कि तव्हांखे ॿुधायां त अज़लऊं मिड़ई मरंदे पर तूं मुहबत में मर, जॾहिं साह चई सकरात में पढ़ उल्फत जा अखर, से सदा थिया अमर जेके मुहबत में मरी विया। त मुहबत जी निशानी आहे सगा। सगा कीअं थी विसारे सघे उन 1980 वारे मेंबर खे, सगा कीअं थी विसारी सघे उन मदेजी जे पायनियर प्रेसिडेंट खे, जेको ठीकु आहे 2004 में हितां हिजरत करे अहमदाबाद वञी वेठा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ी सरहद जी लकीर ज़रूरु आहे, पर मुंहिंजी सिंधी, मुंहिंजी सिंध, मुंहिंजी लतीफ़ जी ॿोली उते बि ॻाल्हाई वञे थी, हिते बि ॻाल्हाई वञे थी। ऐं इन जे करे असां उनखे अहमदाबाद में बि इहो नथा सम्झूं त हू असांखां को दूर आहे, असांखां को जुदा आहे। हिन सिंध धरती ते जनम वठंदड़ माण्हू, जंहिंजी सिंध धरती जनम भूमि आहे, त मूंखे ईअं महसूसु पियो थिए ही त को मारवाड़ी ॻाल्हाईंदो हुजे या राजस्थानी ॿोली ॻाल्हाईंदो हुजे त 25% खां वधीक लफ़्ज़ नेपाली लैंग्वेज में बि सिंधी जा हुया। सिंध एॾी वॾी अज़ीम आहे, उन जा माण्हू जिथे बि रहनि क़ाबिल एतिराम आहिनि ऐं उहे पंहिंजो किरदार बि अदा कनि था, पंहिंजे धरती जो एज़ ए इंडिविजुअल फ़र्ज़ु अदा कनि था। खोड़ सारियूं अहिड़ियूं क़ौमूं आहिनि जेके नापेद थी वियूं आहिनि, उहे जॾहिं कंहिं ॿिए कल्चर में वञनि था त पंहिंजी ज़बान विसारे वेहनि था। इहा वाहिद सिंधी अथव जेका 5000 साल पुराणी ज़बान, उनखां बि पुराणी ज़बान, जंहिंमें जो रगवेद में बि ज़िक्र आहे, जेको दुनिया जो को पहिरियों कंहिं नदी ते वेही करे लिखियलु को किताबु हुयो, उहो सिंध में लिखियो वियो हुयो। ऐं सिंध जा माण्हू मोहन जे दड़े जी ॻाल्हि कंदा आहिनि, इहे उञाण त तमामु घणो बाद जा आहिनि, बल्कि सिंध उनखां तमामु घणी वधीक पुराणी आहे ऐं उते आहे जेका आहे फस्ट डोमेस्टिकेशन आहे। इन करे ही असांखे इहो को बि ओलड़ो कोन्हे त को सिंधी खे कॾहिं ख़तमु थींदी या सिंध जो माण्हू ख़तमु थींदो या असांजो जेको ही कल्चर आहे ही ख़तमु थींदो, कॾहिं बि कोन। बल्कि अल्लाह जे करम सां, लतीफ़ जी दुआ सां तव्हां ॾिसो, कल्ह अजरक विसारे चुका हुया, अॼु हर को माण्हू अजरक थो पहिरे। कल्ह हर को टोपी विसारे चुको हुयो, टोपी ते तनक़ीद पियो करे, अॼु हर को माण्हू टोपी थो पाए। ऐं कल्ह जेके तव्हांजा जेके कल्चर जा उञाण हुया, सभु कंहिं न कंहिं नमूने सां फिरी वरी हिन जेको आहे सो मक़ाम ते अची चुका आहिनि। लिहाज़ा नानक साईं हिते कोन्हनि, पर हिन मंच तां ऐं नानक साईं सां मुखातिब आहियां त तव्हांजो किताबु जेको असां क्लब में वेही करे चयो हुयो त ही जेके आहिनि सिंधी जेके कौल आहिनि,
सिंधी जेके चवणियूं आहिनि इहो ॾाहप जो ॾस ॾियनि थियूं ऐं ॾाहप जो हर पेचरो ॾीओ हूंदो आहे ऐं नंढियूं नंढियूं ॾियाइटियूं जेके आहिनि उनखे कहकशां चइबो आहे ऐं कहकशां उन जी ठहियल काइनात आहे। त ही 400 हिन में चवणियूं आहिनि 400। उन खां अलावा 2-4 नज़म हिन में लिखिया आहिनि। उन सभ में हिकु क़िस्म जो सम्झो तव्हांखे मशवरो मौजूदु आहे, नसीहत मौजूदु आहे। ऐं मूं त एतिरे क़दुरु बि चयो हुयो हिन किताब जे बारे में सिंधी डिपार्टमेंट यूनिवर्सिटी ऑफ कराची वारनि खे, ऐं स्पेशली मूं अॼु दावत ॾिनी हुई डॉक्टर शेर मेहराणी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन खे, पर उनजी सरकारी मसरूफ़ियत अहिड़े क़िस्म जी हुई जो कराची खां ॿाहिरि हुया, उहे बि अॼु अची न सघिया आहिनि। भले अलबत्ता हुन इहो चयो आहे त असां हिन किताब खे पंहिंजो जेको असांजी लाइब्रेरी आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी उन में रखी करे ऐं हिन खे वधीक सहेड़े करे ही जेके बि शयूं आहिनि इन्हनि खे असां महफ़ूज़ कंदासूं। त नानक साईं तव्हां अहमदाबाद में वियो, असांजी दिलड़ी तव्हां सां गॾु आहे, तव्हांजे वीचारनि सां असां गॾु आहियूं, असां तव्हां सां मोहबत कयूं था। तव्हां किथे बि वसो, तव्हां असांजा आहियो, तव्हांजो अर्पियल अदब सिंधी पढ़ंदा ऐं हिते हमेशह तव्हांखे यादि रखियो वेंदो। ऐं तव्हां सिका जे मेंबर तौरु असांखे यादि आहियो, हिकु सिंधी तौरु असांखे यादि आहियो, हिकु मदेजी में रहंदड़ हिकिड़े माना फ़र्द तौरु यादि आहियो। तव्हांखे हमेशह असां पंहिंजे दिलि में सांढे रखंदासीं, उहे सिंध सांढे रखंदी। ऐं इन दुआ सां तव्हां सभु दोस्तनि जी वॾी महिरबानी जो तव्हां कई आया ऐं असांजे प्रोग्राम खे ज़ीनत बख़्शी, तव्हांजी वॾी महिरबानी, मौला सलामत रखे। नमस्ते, आदाब। मां नंढो आहियां, तव्हां मुंहिंजा बुज़ुर्ग सभु तव्हांखे नमस्ते। साईं नानक राम साहिब बचपन खां क्लास कयल हो, हीअ पढ़ण में ॾाढो होशियारु हूंदो हो। असां सां गॾु दोस्ती हूंदी हुअसि, असांजा ख़्याल काफ़ी पाण में मिलंदा हुया। पढ़ाई में मैट्रिक ताईं असां गॾु हुयासीं, उन खां पोइ इंटर हे पढ़णु सखर हलियो ऐं मां लाड़काने हलियो। सखर पढ़ी हे MBBS में सिलेक्ट थी वियो। मां लाड़काने में पढ़ी सिलेक्ट न थी सघुसि ऐं पोइ मां B फार्मसी जॉइन कई। B फार्मसी करण खां पोइ 82 में ग्रेजुएट थी, उन खां पोइ मां कराची वञी जॉब वरिती। उन खां पोइ हुन सां मुंहिंजो तालुक़ु रहंदो वेंदो, टेलीफोन ते हुन ते या ॻोठ वेंदा हुआसीं। असांखे तमामु यानी की रिश्तो घाटो हुयो पाण में, घर में अचणु वञणु बिल्कुलु ॼण भाउरनि वांगुरु। हे पढ़ण जे करे ऐं हिन जा ख़्यालात जेके खुलियल दिलि जा हूंदा ऐं हुनजी जेका ॻाल्हाइण जी तरकीब हूंदी बिल्कुलु निमाणी, कॾहिं जोश न, प्यार सां ॻाल्हाईंदो, प्यार सां सम्झाईंदो। अहिड़ी तरह जॾहिं हिन पंहिंजी क्लिनिक शुरू कई हुते डॉक्टरी कई, उते बि महिनत सां कंदो ॾाढो, ग़रीबनि जी ख़िदमत करणु, उनखे सही मशवरा ॾियणु। या उते के दोस्त ईंदा हुआ, चाहे छोकिरा शागिर्द उनखे जेके नंढा हूंदा हुआ उहा ईंदा, उन सुठो मशवरो ॾींदो, तव्हां बाबा पढ़ो, उन्हनि जे वॾनि खे चवंदो तव्हां हिनखे पढ़ायो। रिलीव्स बि मानी न खाई करे पढ़ाए, अॻिते हली तव्हांजो रोशन मुस्तक़बिल, तव्हांखे वॾी रोशनी ॾींदा आहे, काफ़ी यानी मशवरा। उन खां पोइ कंहिं हालात जे जॾहिं ज़िया दौर खां पोइ जॾहिं हालात कुझु चेंज थिया पीपल्स पार्टीअ लाइ या पंहिंजे लाइ, आहिस्ते आहिस्ते चेंज थी आया, डिकेटियूं, अगवा, फुर इहे शुरू थी वियूं। उन खां पोइ जॾहिं 2004 में मजबूरनि खे हालात जे करे इहे थो शिफ्ट थी वियो। उते वञी हिन शुरू में त कंहिं क्लिनिक जॉइन कई, प्राइवेटली जॉइन कई, आहिस्ता आहिस्ता उते बि ख़िदमत कंदो रहियो, चैरिटेबल हॉस्पिटल में जॉइन कई, चाहे शाम जो टाइम 2-3 कलाक फ्री वञी आवाम जी ख़िदमत कंदो। मुंहिंजो हिन सां हर हफ़्ते ॻाल्हाइणु थींदो आहे, हर हफ़्ते, सभु उहो संडे खाली न आहे जो मां हिन सां ॻाल्हायां। हाणे बि 2 ॾींहं अवल मूंसां ॻाल्हाए चए यार तोखे फ़ोन ईंदी तूं वञजांइ, सगार वञजांइ, उते प्रोग्राम मां ज़रूरु वेंदुसि। हाणे तुंहिंजो यार जो प्रोग्राम आहे त कीअं वेंदा, पर ख़ुशी थींदी आहे ॾाढी। हिनजी चवणी मां हिन सॼो किताबु पढ़ियो, बस में ई पढ़ियो, लाड़काणे वेंदे सॼो किताबु पढ़ियो, मूंखे ॾाढो मज़ो आयो। हीअ असांजी चवणियूं जेके आहिनि, जेके हिन नोट कयूं आहिनि बुक में सूरत में, इहे ई ॼणो असांजे वॾनि जो असाशो आहे। असां ते फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे नंढनि खे हिन को आगाह कयूं, उन्हनि खे इहा रोशनी ॾियूं त असांजा वॾा छा करे विया, कीअं करे विया, कहिड़े नमूने सां सम्झाया बैतनि में, शहरनि में। असां उनखे वधाइण लाइ, असां नंढनि ते पंहिंजी ॿोलीअ खे वधाइण लाइ उन्हनि खे ज़ोर ॾियूं त बाबा सिंधी ॿोली
असांजी मादरी ज़ुबान आहे। किथे बि रहो दुनिया जे कहिड़े बि कुंड में इल्ताफ़ हुसैन शेख असां नावेल पढ़ंदा हुआसीं छो त उहो कोई बि मुल्क न आहे जिते सिंधी ॿोले। सिंधी अहिड़ी ॿोली आहे जो हर तव्हां गुजराती में त हुन में सिंधी लफ़्ज़ ॾींदा। मां 2004 में इंडिया वियो हुउसि। उते पंहिंजो हुनजी राजपूतानी ॿोलीअ में बि सिंधी लफ़्ज़ शामिल आहे। हिकिड़े दफ़े मां स्टेशन ते बीठो त उहो अनाउंस पियो कए थी फलाणी जाइ फलाणी ट्रेन फलाणो नंबर स्टेशन ते आ रही आहे। मां चयो आहे केॾी चए पई, यानी कि असांजी ॿोली ॾिस केतिरो यानी कि केतिरे केतिरे फैलियल आहे। हर जॻह ॾिसो तव्हांखे लफ़्ज़ मिली ऐं उन जी मिसिस हिन हाल में आयूं हुयूं जंहिंजे किताब जी मुहूरत बि थी ऐं उहो ॾाढो हिकिड़ो बहितरीनु हुनजो किताबु हुयो। अॼु हीअ किताबु 10 जूं ॾियाटियूं असांजे सदर साहिबु ए बी लाशारी साहिब जी महिरबानी जो हुन इहो मौक़ो फ़राहम करे दोस्तनि खे ॿुधायो ऐं हिन जी मुहूरत अॼु थी रही आहे। ख़ुशी जी ॻाल्हि आहे हिन जी असांजी सदारत साईं डॉक्टर मोहम्मद सलेमान शेख जेको सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो बानी आहे ऐं असांजो मरकज़ी वाइस चेयरपर्सन चन्मू साहिबु हीउ वॾो जुस्तजू ऐं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खे हिन वक़्तु जहिड़े तरीक़े सां सहेड़े ऐं मुख़्तलिफ़ किताब रोशनास कराए थो उहो जस लहिणो पाण आया आहिनि ऐं असांजो सदर साहिबु एवरग्रीन माण्हू ही पाण शाइर अदीब दानिश्वर असांजो नौजवान ख़ुशी आहे त असांजी ब्रांच जो सदर आहे ऐं हीअ मुहूरत थी रही आहे हुन डॉक्टर नानक राम गुरमुखमल हरीजा जी ऐं ख़ुशी थिए हा जेकॾहिं पाण मौजूदु हुजनि हा त वधीक ऐं जिन बि दोस्तनि इहो एतमामु कयो आहे उन्हनि जी वॾी महिरबानी। ख़ुशी थी थियणु ईअं घुरिजे हा त असांजो हीउ हाल भरियल हुजे हा पर हीउ तमामु ओचितो तकिड़ो प्रोग्राम रखियो वियो जंहिंजे करे असांजा दोस्त घटि पहुता आहिनि। वरी बि देरि आहे त दुरुस्त आहे त जेके बि दोस्त आहिनि उहे घटि में घटि सुजाॻ दोस्त आहिनि ऐं सिंध सां सिंधियुनि सां मुहबत रखनि था। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन कराची शाख इन मामले में अॻिरी आहे ऐं काफ़ी हिते वॾियूं तक़रीबात थींदियूं रहियूं आहिनि ऐं उमेदु आहे त अॻिते बि अहिड़े क़िस्मनि जा एतमाम थींदा। मां अफ़सोस सां चवां थो त मूंखे देरि थी वई छाकाणि जो मूंखे हुई तकलीफ़ मां सख़्तु बीमार हुयुसि हली न पियो सघां। इहो मुंहिंजे ॿाहुनि में सम्झो बिजली जो करंट आहे उन जे करे हथ बि पकिड़े नथो सघिजे उन जे करे मूंखे अचण में ॾाढी देरि थी ऐं साईं फतेह मोहम्मद ख्वावड़ साहिबु मूंखे ज़ोर भरियो त तव्हां न ईंदो त पोइ प्रोग्राम ई सम्झो त कोन थींदो। ईअं न कयो थींदो असां आया आहियूं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। हे असांजो दोस्त हरदिल अज़ीज़ शख़्सियत मुंहिंजो क्लास फेलो रहियो आहे सिंध यूनिवर्सिटी में पाण 1973 में मूंखे दाख़िला मिली ऐं रूम नंबर 70 अलामा इक़बाल। पोइ मां जहिड़े वक़्तु उते बस ते चढ़ी ईंदो हुउसि लतीफ़ाबाद खां सदाईं कमरे खे तालो लॻो पियो हूंदो। पोइ नेठि आख़िरकार जांच थी हिकिड़े दफ़े हथु अची वियो 2-3 महीननि खां पोइ। मां चयो यार हे चीज़ हे चाबी हे इहो कमिरो बसि मां नाले में आहियां कमिरो बि तुंहिंजो आहे। आख़िर ताईं ईअं ई रहियो उहो कमिरो मुंहिंजे हवाले हो पाण वेठो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां साईं सभु वेठा आहियो। मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच सर।